केस ॾहों 5 सालनि ताईं हर महीने 50,000 ॾियणा पिया। हीउ किस्सो आहे प्रोफेसर मीज़ान जो, जेको सोशल फोरम ते अहिड़ो क़ैद थी वियो जो हर महीने 50,000 5 सालनि ताईं पंहिंजी पघार मां ॾींदो रहियो, पर तंहिं बावजूदि ॼण हिन जो साह कंहिं मुठ में क़ैद करे वरितो हुजे। जीअं ॾंद कथाउनि में पढ़ंदा हुआसीं त फलाणे जादूगर फलाणी औरत या मर्द जो साह तोते में क़ैद करे छॾियो, अहिड़ी रीति हिन केस में प्रोफेसर साहब जी इज़त संदसि शागिर्दियाणी जी मोबाइल में क़ैद थियल हुई, जंहिंजे वायरल थियण जे ख़ौफ़ में प्रोफेसर दुनिया जी हर ख़ुशी हूंदे बि सालनि खां निराश रहण लॻो। चेहरे ते मस्नूई मुर्क रखे मिड़ई मुआशिरे में पियो ख़ौफ़ मंझां जीअंदो हो ऐं ॿुधायईं त सालनि ताईं अहिड़े ज़हनी पीड़ाव मां गुज़रंदे पंहिंजे घर खे बेरंग करे छॾियो आहे। हाणे लॻंदो आहे त औरत एतमाद जे तक़दुस जी तौहीन कंदड़ मुजरिम आहे ऐं सज़ा में ततल सीहे सां संदसि पेशानी ते गद्दार लिखण जी ज़रूरत आहे। औरत मुसीबत ई अहिड़ी आहे जो वफ़ादार थिए तॾहिं बि मर्द खे मारे विझे ऐं हथ कढी बेवफ़ाई करे तॾहिं बि मर्द खे मारे विझे। प्रोफेसर मीज़ान पंहिंजे सभिनी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो उन करे पसंदीदा उस्तादु हुयो जो हिन ॿुधायो त मां शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे पंहिंजे औलाद वांगुरु ॾिसंदो हुयसि ऐं स्टाफ जा सभु माण्हू मुंहिंजे घर जा भाती हुआ। मां नंढड़े हूंदे खां इज़त भरी ज़िंदगी गुज़ारी, न मां कंहिंसां ॾाढियां ॻाल्हायो ऐं न ई कंहिं मूंसां निरड़ गुंजाए गोड़ करे ॻाल्हायो हुजे। मां हिकु नफ़ीस ऐं मिज़ाजनि ख़ामोश तबियत में पंहिंजो वक़्तु गुज़ारियो आहे। हिन पंहिंजे किसे खे अॻिते वधाईंदे चयो त पेपरनि जी तयारी दौरान शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि व्हाट्सएप ते ग्रुप ठाहियो स्टडी लाइ। उन ग्रुप में मेल फीमेल सभु उस्ताद तोड़े शागिर्द शागिर्दियाणियूं 150 खां मथे माण्हू जुड़ियल हुआ। उन ग्रुप मंझां हिकु शागिर्दियाणी अक्सर मूंखे पर्सनल ते मैसेज कंदी हुई त कॾहिं सुबुह जो सलाम त कॾहिं शाइरी वग़ैरह मोकिलींदी हुई। मां बि खेसि हिन खे पंहिंजो औलाद सम्झी रिप्लाई कंदो हुअसि। उहो सिलसिलो असांजी कचहरियुनि ॾांहुं वधियो, पर उहा शागिर्दियाणी जंहिंखे मां कॾहिं बि बुरी निगाह सां न ॾिठो हो, छो त मां शादीशुदा हुअसि। मूंखे 3 ॿार, हिकु पुटु, 2 नियाणियूं हुयूं जेके बिल्कुलु हिन शागिर्दियाणी जी उमिरि जूं हुयूं। प्रोफेसर साहब उहो चई वरी ॼण हिन हेॾे वॾे संसार में बेगानियत में गुम थी वियो। कुझु पल ख़ामोश रही वरी मथे मुंहुं कंदे आसमान ॾे निहारे चंड खे ॾिसी मूंखे चयईं उहो सिगरेट ॾियो। मां खेसि सिगरेट ॾिनो, जेको खेसि छिकण न आयो। फूक भरण सां प्रोफेसर खंघण लॻो। मां सम्झी वियसि सिगरेट नाहे छिकींदो। पाणी पी वरी हेठि मुंहुं करे सोचुनि जे गहरे खूह में ॿुॾंदे महसूसु कयईं। मां चयो, साईं काॾे गुम थी विया आहियो? प्रोफेसर मीज़ान पंहिंजी ॻाल्हि वधाईंदे चयो त मां हिन हेॾे संसार में पाण विञाइण जी कोशिशि कई, मगर जंहिंखां लिकण पियो घुरां उहो हर जॻह ते नज़र पियो अचे। ॻाल्हि खे वधाईंदे चयईं त हू मुंहिंजी धीउ जेॾी शागिर्दियाणी हिकु शाम जो मूं ॾे ग़मगीन ऐं ॾुख भरी शाइरी मोकिलियईं। मां खेसि साथ ॾियण जी कोशिशि कई त हिन वीडियो मोकिलियो। छोकिरी हिकु हमराह जे सीने ते सुतल हुई ऐं हू उन छोकिरीअ जा वार संवारे रहियो हो। उहा वीडियो ॾिसी मां थोरो छिरकियसि त फ़ौरन मथां ॿियो मैसेज आयो त मीज़ान मूंखे अहिड़ो सहारो ॾियो। उन मैसेज में हिन सर बि न लिखियो हो, सिर्फ़ु मीज़ान लिखियईं, जंहिं ते मुंहिंजा ॿई पुड़ पासा बिना तवाज़ुन जे हेठि मथे थियण लॻा ऐं मां अजब ॿुॾतर में अची ऐं मुंतशिर थी मोबाइल साइड ते रखे छॾी। ॿिए ॾींहुं क्लास में उहा शागिर्दियाणी शरारती नज़रुनि ॾांहुं मूं ॾांहुं ॾिसण लॻी। उन खां पोइ त असांजो व्हाट्सएप ते कचहरियूं हलंदियूं रहियूं। मां बि मर्द हुअसि, नेठि आदम ख़ता जो घरु आहे, ग़लतियूं उन जो विरसो आहिनि। मां बि उन वहकिरे में वही वियसि। पोइ रातियुनि जूं रातियूं मूं सां हिन जूं कचहरियूं हलंदियूं हुयूं। उन मूंखे पंहिंजे कचहरी जो आदि मवाली करे छॾियो। जंहिं टाइम हिन जो मैसेज न ईंदो हो त मूंखे अजीब ख़्याल ऐं सोचूं ईंदियूं हुयूं। असां मोबाइल फ़ोन व्हाट्सएप जे उन्हनि कचहरियुनि में एतिरो हिक ॿिए जे वेझो थी वियासीं जीअं सर्द रातियुनि में बरसाति भिनल जिस्म हिक ॿिए खे ॿाहुनि जी गरमाइश में लिकाए वठंदा आहिनि। पोइ उहो सिलसिलो 1.5 साल हलियो। हिकु ॾींहुं हुन शागिर्दियाणी मूंखे चयो, मीज़ान मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे। मां हिन खे ज़रूरत मुताबिक़ पैसा ॾिना ऐं पोइ हलंदे हलंदे ॾेठि हिकु ॾींहुं मूंखे चयईं त मूं सां शादी कर। हाणे मां छिरकी वियसि ऐं ख़ौफ़ मां चयो त मूंखे 3 ॿार आहिनि, मुंहिंजूं धीअरूं अव्हां जी उमिरि जूं आहिनि। तंहिं ते हू बाहि थी वई। चयईं, जॾहिं मां अव्हां जी धीअरुनि जेॾी आहियां त उहो ख़्यालु अव्हां खे
रंग रलियूं कंदे छो न नज़र आयो। हिन जी ॻाल्हियुनि में अहिड़ो ज़हर हुयो जीअं नागिण तपश में ज़हर जी फुहार छॾींदी आहे। मां हिनखे घणो सम्झायो, शादी जी ज़िद तां लाहिण जी कोशिशि कई। हिन मूंखे चयो त मूंसां अवां घणो कुझु कयो आहे, हाणे मां किथां जी बि न रही आहियां, पंहिंजे अंदर में शर्मसार आहियां। हर हर मूंखे राति जो वीडियोस कॉल वारियूं यादूं छिरक भराइनि थियूं। मां बि परेशान थी वियुसि। मां हिनखे सम्झाइण जी घणी कोशिशि कई। आख़िरकार मां हिनखे चयो, अव्हांखे जेको घुरिजे मां अव्हांखे ॾियां, बसि शादी जो ज़िद छॾियो, मुंहिंजो घरु तबाह थी वेंदो। हिन इमोशनल करे ड्रामाई अंदाज़ में मूंखे धमकाए चयो, बसि अव्हां जी सज़ा उहा आहे जो अव्हां मूंखे 50,000 हर महीने ॾियो, न त मां उहे वीडियोस खणी अव्हां जी फैमिली वटि पहुचंदुसि। मां उहो ॿुधी ॾकणु लॻसि। मां हिनखे चयो, हा बिल्कुलु, मां तोखे हर महीने पैसा ॾींदसि, बसि उहे वीडियोस डिलीट करे छॾ। मीज़ान चयो। मां सोचियो शायदि कुझु महीननि खां पोइ ही बि पैसा वठणु छॾे वेंदी। आख़िर केतिरो टाइम वठंदी, पर मां ग़लति हुअसि। 5 साल थी विया आहिनि मां हर महीने 50,000 ॾींदो रहियुसि, ऐं पोइ जॾहिं हुन शागिर्दियाणी जी शादी थी वई तॾहिं मुंहिंजी जिंद छुटी। पर कॾहिं कॾहिं हिन जा मैसेज अञा ईंदा आहिनि, दुआ, सलाम, दरूद, गुड मॉर्निंग, जेको पढ़ी मुंहिंजो सॼो ॾींहुं ख़राबु थी वेंदो आहे। हिन वक़्त ताईं मुंहिंजे ज़हन में अञा उहो ख़ौफ़ सवारु आहे।